सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। शान बयान ते अकबो जिते बुधंदड़ साहिब ईमान हुजे, बेअदब ज्ञान बयान कबो तोड़े रे सुको खाने खान हुजे। पर जंहिंजो साईं आ तंहिंजो सब कुछ आ, भली रुठल सारो जहान हुजे। तंहिंखे लहर न लोदो मीर लॻलाल हिकु राज़ी मदीन जो जवान हुजे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। है कोन ॾिसंदे तू को दुखड़ो दर वठी वेहंदे जे हिकिड़ो, कोन ॾिसंदे तू को दुखड़ो दर वठी वेहंदे जे हिकिड़ो। दिलवी दोस्त वफाई एडी यार कंदो नाहे, मुझो सजन मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। मुझो पुनल मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। मुझो सजन मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। कोन ॾिसंदे तू को ॾुखड़ो दर वठी वेहंदे जे हिकिड़ो, कोन ॾिसंदे तू को ॾुखड़ो दर वठी वेहंदे जो हिकिड़ो। दिलवी दोस्त वफाई एडी यार कंदो नाहे, मुझो सजन मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। मुझो पुनल मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। खोड़ हाथ मुताई आणियो दिल रुबा जी सखा बिया, खैर जिन बि वतो विया चवंदा मुस्तफ़ा जी सखा बिया। खोड़ हाथ मुताई आणियो दिल रुबा जी सखा बिया, खैर जिन बि वतो विया चवंदा मुस्तफ़ा जी सखा बिया। साइल जी कंहिं साल मथा इनकार कंदो नाहे, मुझो सजन मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। मुझो पुनल मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। तो असां लाइ रोई पंहिंजा गल पुसाया नूरानी, शिकिलियूं ही महफूज़ असांजो ही बि संदन महिरबानी। तो असां लाइ रोई पंहिंजा गल पुसाया नूरानी, शिकिलियूं ही महफूज़ असांजो ही बि संदन महिरबानी। एतिरी हद ताईं को बि प्यार कंदो नाहे, मुझो पुनल मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। मुझो सजन मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। सुडकी हरणीअ सॾड़ा कया सॾ वराया साईं जन, जाबिरा जा पुट मुग़ल हुआ ॿई से बि उथारिया साईं जन। सुडकी हरणीअ सॾड़ा कया सॾ वराया साईं जन, जाबिरा जा पुट मुग़ल हुआ ॿई से बि उथारिया साईं जन। कॾहिं लेखा कंहिंसां की दिलदार कंदो नाहे, मुझो सजन मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। मुझो पुनल मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे।
कह बिजाए ते भी दो आया मान मिलंदो काफिया शान शाम अबू बनवाजण तो असां लय छापिया कह बिजाए ते भी दो आया मान मिलंदो काफिया शान शाम अबू बनवाजण तो असां लय छापिया वण वॾा हित अहिड़ी तरह संसार कंदो नाहे मुंहिंजो पुनल मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे मुंहिंजो सजण मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। साहिबजादा दरगाह लोरे शरीफ का आयल मोहतरम जनाब साईं कारी हाफिज अब्दुल बासित साहिब जी खिदमत में अर्जा साईं जन अचन किरायत दुआ जा कलमात इरशाद फरमाइन। साईं जन अचन का पहिरियां नारे जो जवाब नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर उलमाए अहले सुन्नत सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल आमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व करीमिना व रहीमिना या रब्बल आलमीन। ऐ मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया रब तो जहड़ी तस्वीर न कंहिंजी ठाहिया ऐ मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहिया। खुदा जो कसम मुझा मिठा वाकई रब मुझे मुस्तफ़ा जेड़ी कंहिंजी तस्वीर ठाही कोन आया। पूरी रूए ज़मीन जूं सूरतूं हिक पासे कर पर मुझे मुस्तफ़ा जी सूरत हिक पासे कर वो भी मुझे मुस्तफ़ा जी मट कोई कोन्हे को। वॾा खुश नसीब हूं जो अवां असां जो मुस्तफ़ा यतीमन जो यार भी आ अड़िन जो आधार भी आ मिस्कीनन जो मददगार भी आ शाफी महशर भी आ साकी कोसर वा सुभान अल्लाह। पो असां इए खणी छो न चऊं के यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया।
हार पाए गुमा यार खां वते यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया इत मुझे मुस्तफ़ा जो हुस्न पर मुझे रब जे महबूब जे गुलामन के एडो हसीन ठायो वा जो मुझे महबूब मुस्तफ़ा जो एक गुलाम नालो इमाम मोहम्मद रब एडो त हसीन ठायो तसे जेकी अके एक दफ़ो ॾिसंदी तस त पोइ दिल चवंदी बार बार पियो ॾिसां इमाम मोहम्मद एक ॾींहुं बाज़ार में आयो वा त उन जा शागिर्द चवण लगा ओ दुनिया वारो अचो अज इमाम मोहम्मद बाजार में गुजरी रहो वा अज इमाम मोहम्मद जो दीदार करियो अचो अज इमाम मोहम्मद जो दीदार करियो त उते एक ईसाई बीठल पुछण लगो शाहे वो मोहम्मद जंहिंजो अवां कलमो पढ़ंदा हो चवंदा तस न हे उहो मोहम्मद न आहे हे उन मोहम्मद जे गुलामन जो गुलाम ऐं फ़िक़ह जो वॾो इमाम वो ईसाई कलमो पढ़ण शुरू करे ॾींदो वा माण्हू पुछंदा त तो ईसाई तूं त ईसाई आ तूं कलमो छो पियो पढ़े ईसाई जवाब ॾींदो तन ओ पुछण वारा तूं मूंखां पुछी तो के मां कलमो छो पियो पढ़ां अगर नंढे मोहम्मद जो इहो कमाल आ जो मुझे अखिन निसी मुझी ज़बान कलमो पढ़ण शुरू करे ॾिनो वा अगर नंढे मोहम्मद जो इहो कमाल आ त पोइ वॾे मोहम्मद जो छा जमाल हूंदो पोइ इन करे त असां चवंदा आहियूं कि हसीन चेहरो ऐं लाल लबेड़ा इने गुलन में गुलाब नाहे आ मुझा सोना मुझे मुस्तफ़ा जेड़ो को रब ठायो ही ना अल्लाह करीम अवा सभिनी खे सलामत रखे मुझा मिठा मुस्तफ़ा सा भी मोहब्बत पक्की रखो पर महबूब जे बच्चन सा भी मोहब्बत पक्की रखो मुझे मुस्तफ़ा जे बच्चन सा हदीस मुबारक हुजूर था फरमाइन कि जेको मुझे बच्चन सा मोहब्बत कंदो उनखे उहा मोहब्बत 5 जगहन ते कम ईंदी अर्ज़ कईसी या रसूलल्लाह केड़ी जगहन ते फरमायूं इंदल मौत जने अख सा लगंदस न अख सा लगंदस मु मुस्तफ़ा चो दीदार थींदस व इंदल क़बर ऐं क़बर में जॾहिं लहद में माइट मिट सब पूरियों हलिया वेंदस त उते भी मुस्तफ़ा जे बच्चन जी मोहब्बत अगर उन जे सीने में हूंदी त पोइ उते भी मुस्तफ़ा जी बच्चन जी मोहब्बत कम ईंदस व इंदल हिसाब ऐं जॾहिं हिसाब किताब थींदो न पोइ मुंहिंजा मिठा अगर मुस्तफ़ा जे बच्चन जी मोहब्बत अव्हां जे सीने में हूंदी न पोइ हिसाब किताब महल भी अव्हां जी इंशाअल्लाह मदद थींदी व इंदल मीज़ान ऐं जॾहिं अव्हां असांजा अमल तोराज़ी में तोरिया वेंदा पोइ मिठा अगर मुस्तफ़ा जे बच्चन जी मोहब्बत पक्की ऐं सच्ची हूंदई न पोइ इंशाअल्लाह उते भी बच्चन जी मोहब्बत जे सदके बेड़ा पार थींदा अल्लाह तबारक व तआला अव्हां सभिनी खे शादो आबाद रखे मुझे चवण अवां जो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल फरमाए व आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाह अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू शाद हुंदो हमेशा आबाद जी के हर साल हिन ही प्लेटफार्म ते साईं अलहाज मियां हाफिज मीर मोहम्मद बरोई साहब बरोचन जी हिन गरीब खाने ते दीदार थींदा आहिनि मोहब्बत वारी जमायत प्यार करण वारी जमायत छो ॾिसो त अवां जे मोहन में छो जो मदीने वारे जा परवाना हो न मुस्कुराहट ए खिलण पे हजूर जो मिलाद थव ऐं ज्यादा टाइम न वठंदुसि अॻई मगे में साईं मुनवरदीन पाबंद कयोसीं हिकिड़ी तस्बीह पोइ नात ख़्वान परे खां मिठियाणी खां मोरे खां मोरो माना हितां 60-70 किलोमीटर परे असांखे बि किथे पहुचणो आहे पर साईं जन जो आहे जेको आहे सो अंगल त हाफ़िज़ सगुरनि जूं दस्तारूं आहिनि उन दस्तारनि में ज़रूरु इंशाअल्लाह वेहंदासीं अवां ख़ुशि नसीब हो अवां जे बहराड़ीअ में हिन कच्चे में
हिन जंगलन जे अंदर हाफ़िज़े क़ुरान तैयार थी रहा हैं ये वरी किथे वनी रहमत जा वस्कारा थींदा बिज पोखींदा बेड़ा पार थींदा मुबारक होजी अवां के साईं घणा हाफ़िज़ आहिनि 3 हाफ़िज़े क़ुरान हिते पूरी रातन जूं रातियूं जागी हिन सीने जे अंदर 30 सिपारन के सांडियो तन फ़कीर आम गाल नाहे 30 सिपारा 30 सिपारन के सीने में सांडुड़ इहो हज़ूर जो मौजज़ो आ दिसो त हिकड़ो सुफ़ो पढ़ंदा आहियूं केतिरा मर्तबा भेरा ॾींदा आहियूं उनके दोहराईंदा आहियूं यादि न पवंदो आ पर हाफ़िज़न के सीने में 30 सिपारा समाजी था वजन बहरहाल अल्लाह जे ज़िक्र जे ज़रब लगाइण लाइ इंशाअल्लाह 5 मिनट अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम अल्लाह 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 साईं रब्बी जल जलालहू अमन वालहू जमायत सगोरी अल्लाह साईं अवां जी मथा रहमतुन जा वस्कारा करे स्टेज ते दोस्त हाफिज आलम जिक्र पढ़न पिया अवां सिर्फ बुधो पिया खाली तहां भी नहीं तो बुधण वाला पर अल्लाह जी जिक्र अफजल में अफजल इबादत है सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान आ तफज़कुरूनी अज़कुरुकुम ए बाना तुम रब के याद कर तमा रब तो बाने के याद कया सुभान अल्लाह ए हजरत सी ताजुल फुकरा मीर सी रहमतुल्लाह अलैह ये फरमाइंदा हुआ हे फकीर गवाह थई हिन का पुछी दिस त हजरत सी फरमाइंदा हा बचा जने अल्लाह जो जिक्र कयो न त जमाने जा मानू तवा के चरियो चवन सुभान अल्लाह छा चवन चरियो चवन पोजी रब जी मोहब्बत में अल्लाह जे प्यार में करीम रब जे जिक्र में दुनिया जा मानू तवा के चरियो चवन त बाकी छा खपे सुभान अल्लाह इने जे करे अल्लाह जे करीम रब जे पाक जिक्र में पांजी दिलन के ऐ पांजी दिल दिमाग के हाजिर रखी ये अल्लाह जे जिक्र में ही झूमदा कयो पो झूमण डाडो रब के प्यारो आ रब ताला मु के जगह ते किबलासी पढ़ियो त रब ताला पांजे फरिश्तन के पांजे मलाइकन के शाहिद तो बनाए मलाइको शाहिद हुजो मुंजा बाना मुझे मोहब्बत में मुझे प्यार में मु रब के याद बकन था मु रब जो की प्यारे अंदाज में
जिक्र था पढ़न ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। मलाइको शाहिद हुजो इन्हनि जा गुनाह त माफ़ करे छॾिया, पर इन्हनि जे वालिदैन जा बि गुनाह मूं रब सभु माफ़ करे छॾिया। सुभान अल्लाह। पोइ मिठा केरु ख़ाली वेंदो, केरु ख़ाली वेंदो? अॼु हाफ़िज़ साहब हेॾी हसीन महफ़िल, ऐं त इन ॻाल्हि ते हैरान बि आहियां ऐं मुतमइन बि आहियां त मिसकीनी हालत ग़रीबी हालत पंहिंजो दर्स बि हलाए रहिया आहिनि ऐं अल्लाह जे पाक घर खे केॾो ख़ूबसूरत तयारु करे। को ॻोठ बि नाहे, शहर बि नाहे, पर हिते हाफ़िज़ क़ुरान तयारु करे इलाइक़े जे ॻोठनि खे रंग लॻाए रहिया आहिनि। त मिठा मुंहिंजा अल्लाह जो ज़िक्र आहे, हे आम ज़िक्र नाहे। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, हे ख़ास ज़िक्र आहे। हे सिर्फ़ 12 महीने अवां असां हिते पढ़ंदा आहियूं, इहे न पंहिंजे झरनि में झंगनि में, पर सोने दिलमुराद फ़क़ीर रहमतुल्लाह अलैहि, सभु जो रहमतुल्लाह अलैहि। ॿुधाइनि न बाबा तव्हां मुशाक न फ़क़ीर क़िबला अली शेर फ़क़ीर खोसो हाणे मिसाल करियो आहे। क़िबला साईं साईं जो शागिर्द हुयो ॿेड़ी वारा खोसनि मां। क़िबला साईं अॼु हिकु राज़ जी ॻाल्हि पुछां, फ़क़ीर खे चवनि पुछा कर। क़िबला डंडे ते जो चढ़ियव, लांग भरायव, बहरी जहाज़ न खयो, किसो मुख़्तसर छा पढ़ियव? हज़रत साईं फरमायो मूंखे कुझु न ईंदो, मूं पढ़ियो में ला इलाहा इल्लल्लाह। छा पढ़ियो में? ला इलाहा। उन खां पहिरियां बंदरगाह ते जॾहिं बहरी जहाज़ वारनि धिका ॾेई लाहे छॾियो त सॾु कयोमांसि मदीने जा मोर, सुण असांजा सॾड़ा, कज मोहम्मद मोट ऐं फ़क़ीर तुंहिंजे आसरे। मुंहिंजा साईं ॾोकड़नि वारा विया, पासपोर्ट वारा विया, नाणे वारा विया, समर वारा विया, बेसमर रहिजी वियो। पोइ सुणे भिट धणी फरमायो आहे त समर जनीन साण होत हिमायती तन जो, करे शेब छपर में पुनू इंद में पान, पोइ थींद में फ़क़ीर रूह रिहाण। लहज़े मंझि लतीफ़ चवे ॿ तस्बीहूं पोयां अञा रहियल आहिनि, पर 5 मिंट पूरा थी विया। मुंहिंजा करीम असांजा जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾी मंगा, रिय थंभे रिय थूणिए छपर तो शाम, पुॼाड़ो कहां मणी मलो मालूम सभु तोखे, पाए पांध गिचीअ में अंगण जे तो अचनि, अवगुण ऐब कचायूं, ढोला ढकण थी ढकजनि, तोणी लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजूं मेधरा। ए मुंहिंजा करीम हिन जुमला जमायत हिन दर्सगाह खे साईं खे कामिल सिहत ख़िज़री हयाती फरमा। हे जमायत दूर दराज खां परे खां पंधड़ा करे हिन पट ते वेही करे तुंहिंजे महबूब दिलबर हबीब सां मोहब्बत जो सबूत ॾेई रही आहे। हिन जूं ख़ाली झोलियूं रहमत सां भरपूर फरमा। असां सभिनी खे 5 वक्त बा जमायत नमाज नसीब फरमा। ए मुंहिंजा करीम जेके सवाल नेक इरादा तमन्नाऊं हाजतूं वठी हिन पाक महफ़िल में आया, कंहिंजा बि हथड़ा ख़ाली न मोटाइजां। मुहाबो मदीने वारे लजपाल जो, मुहाबो संदस आल जो। ए मुंहिंजा करीम असांजे निमाणे हाल मथां बाज फरमा, सतर रखुज सतार, आऊं त एबन उघाड़ी आहियां, ढकीज ढोलण हार ॾेई पांद पनाह जो। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही सय्यदना। सिंध जो मशहूर मारूफ नात ख़्वान, भले आवाज़ जो मालिक, ख़ुसूसी नात ख़्वाना परे खां पंधड़ो करे आयो आहे। इंशाअल्लाह आवाज़ ॿुधंदव त रंग रंग ठरी पवंदव। चओ सुभान अल्लाह। पोयां वारा बि चओ सुभान अल्लाह। ॿई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। हाणे असां नाते मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण जे लाइ अर्ज़ रखंदासीं। वादी मेरान जे मशहूर मारूफ नात ख़्वान मोहतरम जनाब मज़हर हुसैन ताहिरी साहिब जन खे साईं जन अचनि सामीन जे दिलनि खे मुस्तफ़ीज़ फरमाइनि। नारे